के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुको आहियां। प्रोग्राम आहे तव्हांजो पंहिंजो सलाम सिंध। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, कुर्बाश हूंदो, करार में हूंदो। अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजूं नेमतूं, रहमतूं, बरकतूं अता फ़रमाए। तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कंदा आहियूं ऐं जेकी दुआऊं दिलि सां कबियूं आहिनि वॻनि ज़रूरु आहिनि। रब करीम जो शुकुर अदा कयो ऐं उनजो फ़िकुरु रब करीम जी ॻाल्हि हुजे, ज़बान ते विर्दु हुजे, ख़ामोशी खां बहितर आहे इहो कमु करणु। कॾहिं कॾहिं पाण बस में वेंदा आहियूं, किथे ईअं बि लिखियलु हूंदो आहे त ख़ामोश वेहण खां बहितर आहे त अलाह जी इबादत कयो, अलाह जो ज़िक्र कयो। सो हिकिड़े बुज़ुर्ग खां हिकु हमरा वञी ॻाल्हि पुछी, चई साईं ॻाल्हि इहा आहे त दुनिया में तमामु घणा मसइला आहिनि, मामला आहिनि, परेशान आहिनि माण्हू। तव्हां हिकिड़ी जॻह ते वेठा आहियो, चुपड़ी करे वेठा आहियो, तव्हांखे को उल्को न आहे, तव्हांखे को फ़िकुरु न आहे, तव्हांखे का परेशानी न आहे, तव्हां सां को मसइलो न आहे, न महांगाई जे बारे में तव्हां परेशान आहियो, न बुख बदाली जे बारे में तव्हां परेशान आहियो, न मुस्तक़बिल जे बारे में तव्हां परेशान आहियो, तव्हां रुॻो वेठा आहियो, चुपड़ी कयूं, चकर छा आहे? त पोइ उन बुज़ुर्ग फरमायो, चई त मुंहिंजो अल्लाह पाक ते यकीन आहे त उहो अता कंदो, उहो हिते ॾींदो, उहो पहुचाईंदो, रिज़्क़ जो ज़िमो उन खयों आहे, त पोइ इन जे करे आउं परेशान छो थियां भला? सो तव्हां बि परेशान न थियो रिज़्क़ जे मामले में। अलाह ताला कल्ह छॾियो हुयो छा तव्हांखे? कल्ह तव्हां बुखिया सुता हुयो? न नी, कल्ह बुखिया न सुता हुओ त पोइ अॼु कीअं सुम्हंदो? अॼु बि अलाह पाक तव्हांखे अता कंदो, अॼु बि अलाह पाक तव्हांखे ज़रूरु ॾींदो। सो बसि ॻाल्हि इहा आहे त रब करीम जी बारगाह में, उन जे हुज़ूर में बसि इहो चवंदा कयो त या अलाह पाक असांखे कंहिंजो मुहताज न कजांइ सवाइ पंहिंजे दर जे। बसि जॾहिं बि अता करिणो हुजे त असांखे अता करे छॾिजांइ। असीं ख़तादार आहियूं, इब्दार आहियूं, गुनहगार आहियूं, असांखे बसि ॾींदो रहो। ॾातार आहीं, तूं ॾेई न पचारींदे। अलाह पाक ॾेई न पचारींदो आहे। माण्हू खां तव्हां को 5,000 त वठी ॾिसो अॼुकल्ह जे दौर में, तव्हांखे 5 ॾींहंनि खां पोइ तंग करणु शुरू कंदा। तव्हांखे चवंदा त मुंहिंजा पैसा कॾहिं ॾींदे, वापसि कॾहिं ॾींदे, अची परेशान थींदा, तव्हांखे परेशान कंदा। न ॾींदव तव्हांजे मिटनि माइटनि खे चवंदा, ॿियनि खे चवंदा, पोइ तव्हांजी ख़्वारी करणु शुरू कंदा, यार मुंहिंजो जेको आहे सो कर्ज़ु अथसि 5,000 रुपया। रब पाक कॾहिं बि न आहे चवंदो न, ॾिसो न, सभिनी खे अता कंदो थो रहे, उहो सभिनी खे ॾींदो थो रहे, उहो अता ई अता थो कंदो रहे। पोइ रब करीम जी मोहबत, रब करीम सां दिलि लॻी कयो, तव्हांजी इलाही तकलीफ़ ख़तमु थी वेंदी। कंहिं बि मसइले में आहियो, कंहिं बि मामले में आहियो, परेशान आहियो, रब करीम सां रुजू कयो, उन सां ॻाल्हायो, उन जी दोस्ती हासिलु कयो। उन जी दोस्ती हासिलु करण जो इंतिहाई आसान तरीक़ो इहो आहे त बसि हथड़ा खणो, कुझु अखियुनि में लुड़क आणे वठो, यादि कयो पंहिंजनि गुनाहनि खे, ऐं पोइ ॾिसो त कीअं रब राज़ी थिए थो। सफ़ा सोली दोस्ती आहे, रब करीम खे राज़ी करणु सफ़ा सवलो आहे, बिना सवलो आहे। सो सुबुह सुबुह सां सुठी ॻाल्हि कईसीं तव्हां सां शेयर। उमेद आहे त तव्हांखे इहा ॻाल्हि वणी हूंदी। सियासी हवाले सां सरगर्मी जेका थिए पई उहा आहे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी 27 फेबरवरीअ ते वॾो धरणो हणण जो उन्हनि ऐलान कयो आहे। इस्लामाबाद तरफ़ हिकिड़ो मार्च कंदा ऐं चवनि था त इहो इमरान ख़ान खे घर भेड़ो कंदो। सो कल्ह खां वठी करे इन सिलसिले में जेकी पीपल्स पार्टीअ जा आम जेकी वर्कर आहिनि उन्हनि खां हिकिड़ो फॉर्म बि फिल करायो थो वञे। फॉर्म फिल करायो थो वञे, उन में लिखत में उन्हनि खां वरितो थो वञे त तव्हां हलंदो मार्च में, त जीअं तसली थिए त घणा माण्हू हलंदा मार्च में। सो बहरहाल चवनि था त इहो ॾाढो ॾुखियो टफ टाइम हूंदो इमरान ख़ान साहिब जे लाइ। इमरान ख़ान साहिबु ॾिसूं त परेशान थिए थो या नथो थिए, घबराना नहीं है। हाणे इमरान ख़ान साहिब खे ई चवंदा त घबराना नहीं है। इन खां सवाइ नवाज़ शरीफ़ साहिब जी जेका तबियत आहे उहा इंतिहाई नासाज़ आहे, ख़राबु आहे ऐं उनखे सफ़र करण खां रोकियो वियो आहे। सो नवाज़ शरीफ़ जूं जेके ॾेह वापसीअ जूं ॻाल्हियूं हुयूं त चवनि पिया त ॾेह वापसि थींदो, त उहे बि फ़िलहालु ख़तमु थी वियूं आहिनि, छो त नवाज़ शरीफ़ साहिब खे सफ़र तां रोकियो वियो आहे, सफ़र करण खां रोकियो वियो आहे। सो इहो हाल अहिवाल आहे सियासी माहौल जो। ऐं वज़ीर आला साहिबु छा थो चए इहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि, अख़बार पढ़ी करे ॿुधाईंदुसि अख़बार छा लिखियो आहे। पर इन खां पहिरियां असीं तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त लासानी जा तमामु घणा सुठा प्रोडक्ट मार्केट में मौजूदु आहिनि, जेकी तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि, मुख़्तलिफ़ मर्ज़नि ते उहे असरु रखनि था। को बि मर्ज़ु आहे, को बि मामिलो आहे, लासानीअ जो हर हवाले सां को सीरप, का मेडिसन, का क्रीम ज़रूरु मार्केट में मौजूदु आहे। अॼु मां तव्हांखे जेका ॻाल्हि ॿुधाईंदुसि उहा आहे अल-सुवेना। अल-सुवेना ॾाढी ज़बरदस्त ही सीरप आहे। निज़ाम जेको हज़म जो निज़ाम आहे उनजी सिहत जे लाइ आहे, ख़ासि तौर ते मैदे जी तकलीफ़ जेके आहे न, परेशान माण्हू रहंदा आहिनि, चवंदा आहिनि यार मैदे में तकलीफ़ आहे, तेज़ाबियत आहे, जलन आहे
ऐं उन जलन खे अल्सर खे तेज़ाबियत खे ख़तमु करण जे लाइ मैदे जी तकलीफ़ खे मारण जे लाइ हीउ सीरप ॾाढो ज़बरदस्त आहे लासानी जो। हिन सीरप जो नालो यादि करे छॾियो, अल्सुवेना हिन जो नालो आहे। अल्सुवेना ज़रूरु पंहिंजे वेझे मेडिकल स्टोर तां वठी छॾियो, जनरल स्टोर तां मिली सघे थो, पर मेडिकल स्टोर तां घणे भाङे हीउ मिलंदो आहे। सो लासानी जो हीउ सीरप आहे, ज़रूरु पीओ ऐं हीउ मैदे जा जेके ज़ख़्म आहिनि उहे ख़तमु हिन सां थींदा आहिनि, तेज़ाबियत ख़तमु थींदी आहे। कॾहिं कॾहिं अहिड़ी का शइ खाई वठंदा आहियूं पोइ जलन थींदी आहे सीने में, चवंदा आहियूं त हाणे बसि हाउ थो वञे, हाणे त मरी वियासीं। तेज़ाबियत ख़तमु कंदी हीअ तव्हांजो सीरप ई ख़तमु कंदो ऐं जेका मैदे जो जेको दर्द आहे तकलीफ़ आहे उनखे बि हीउ ख़तमु कंदो आहे। सो मैदे जी जेकी तकलीफ़ आहे ख़ासि तौर ते या तेज़ाबियत जा जेकी दोस्त ख़ासि तौर ते परेशान हूंदा आहिनि त यार जलन आहे सीने में, सो सीने जी जलन खाइण खां पोइ ख़तमु करण जे लाइ फ़ौरी तौर ते हीउ इस्तेमालु कयो। अल्सुवेना जो हीउ सीरप नालो यादि रखी छॾियो, लासानी वारनि जो हीउ प्रोडक्ट आहे ऐं हिन में जेका शइ विधियलु आहे उहा तव्हांखे ॿुधायां त हिन में पुदीनो आहे, मिलठी आहे ऐं बिही दाणा आहिनि, अनार दाणा आहिनि, माना ॾाढ़ूं जा दाणा ऐं ज्वाइन देसी आहे, जुंजबील आहे, उनखां सवाइ बि खोड़ सारियूं शयूं आहिनि। हीउ जड़ी बूटियुनि सां तयारु थियल आहे। नालो ज़रूरु यादि रखी छॾियो, अल्सुवेना जो हीउ नालो आहे ऐं लासानी जो हीउ प्रोडक्ट आहे। हिन जी जेका तरकीब आहे इस्तेमाल जी उहा बि तव्हांखे आउं ॿुधाए छॾियां त जेकी बालिग माण्हू आहिनि, वॾा माण्हू आहिनि, वॾी उमिरि जा जेके माण्हू आहिनि, उहे 2 चांहि जा चमचा ॾींहं में 3 दफ़ा मानी खाइण खां पोइ, माना मानी खाओ था ज़ाहिर आहे त पोइ तेज़ाबियत थींदी आहे, जलन थींदी आहे, मानी खाइण खां पोइ ॾींहं में 3 दफ़ा 2 चांहि वारा चमचा तव्हां पी सघो था ऐं जेके नंढा ॿार आहिनि उहे 1 चांहि जो चमचो ॾींहं में 3 दफ़ा मानी खाइण खां पोइ उहे पी, या वरी कंहिं वेझे मुआलिज खां ज़रूरु तव्हां हुन खां मशवरो वठो, डॉक्टर खां मशवरो वठो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। लासानी जो हीउ ज़बरदस्त प्रोडक्ट आहे, लासानी फार्मा वारनि जो प्राइवेट लिमिटेड आहे ऐं गॾोगॾु हिन में जेकी शयूं आहिनि उहे ॾाढियूं फ़ाइदेमंद आहिनि। हीउ ख़ासि तौर ते जड़ी बूटियुनि सां तयारु कयो वियो आहे लासानी जो ऐं हीउ ज़बरदस्त सीरप आहे, अल्सुवेना हिन जो नालो आहे, इहो यादि रखी छॾियो। लासानी जा ॿिया बि खोड़ सारा प्रोडक्ट आहिनि, ॿियूं बि खोड़ सारियूं क्रीमूं आहिनि, जोहर जोशांदो आहे, बल्कि जोहर हीउ जोशांदो आहे लासानी जो, उहो ॾाढो ज़बरदस्त आहे, क़दीम नुस्खे ऐं जदीद तहक़ीक़ सां उहो तयारु थियल आहे। इन खां सवाइ लासानी जो अर्के मेज़ल आहे ऐं लासानी जो ज़बरदस्त शरबत फौलाद प्लस आहे, खोड़ सारियूं शयूं आहिनि लासानी जूं। हीअ हिन पासे जिप्सी क्रीम आहे, अमेज़िंग क्रीम, साफ़ शफ़ाफ़ सिहत तव्हांजी हूंदी, जिल्द तव्हांजी हूंदी त पोइ सिहत सुठी रहंदी। ॿियूं बि खोड़ सारियूं शयूं आहिनि लासानी वारनि जूं प्रोडक्ट्स जेकी मार्केट में मौजूदु आहिनि, तव्हां वठी सघो था। अॼु अख़बार छा थी चए तव्हांखे ॿुधायां, रोज़ानी रीजल अख़बार आउं सुबुह सुबुह सां पढ़ंदो आहियां, उहो उनजे करे पढ़ंदो आहियां त जीअं तव्हांखे ख़बर पए त कल्ह खां वठी करे मुल्क में छा वियो वापरियो। रीजल अख़बार जेका कराची में आहे, रोज़ानी रीजल अख़बार जंहिंमें ॾेह जूं ख़बरूं हूंदियूं आहिनि, परॾेह जूं ख़बरूं हूंदियूं आहिनि ऐं गॾोगॾु पंहिंजे इलाइक़े जूं ख़बरूं हूंदियूं आहिनि। छा छा अॼु थियो, बल्कि कल्ह थियो, अॼु अख़बार उहो छपियो आहे। सभ खां पहिरियां अॼु हेडलाइंस खे छॾियूं था, अॼु को इलाइक़ाई के ख़बरूं, के मुआशी ख़बरूं, के अहिड़ियूं ख़बरूं जेकी तव्हां असांजे मिज़ाज मुताबिक़ हुजनि ऐं तव्हां असांजे कम जूं हुजनि। सो ॾोकरीअ में महांगाई चोट चढ़ी वई आहे। सो गिहु, खंडु, दाल, अटो, चांवर, सब्ज़ी, फ्रूट, गोश्त ऐं मच्छीअ जा अघु वधी विया। गोश्त 600 खां 1000, पटाटा 40 खां 50, बसर 50 रुपयो, टमाटा 100 खां 120, मिर्च सावा 120 खां 130, बिह 110 खां 130 रुपया विकाम थियण लॻा। वाङण 40, गुल गोभी 60, बंद गोभी 80, लीमा 90 रुपया ऐं गजर 80 रुपया, पली चणा 50 रुपया ऐं पली मटर 70 रुपया, गोगड़ूं 60 ऐं सूफ़ गोल्डन 250 रुपया किलो विकिरो थियण लॻा। तव्हांखे ताज़ी माना सॼी मार्केट कमेटी में ॾियणो आहे, वेठो आहियां न। तव्हांखे रेट ॿुधाए छॾिया आहिनि। अक्सर घणे भाङे ईअं थींदो आहे त ॿियनि शहरनि में बि अहिड़े क़िस्म जा रेट हूंदा आहिनि। सो बहरहाल हीअ त ॾोकरी जी ख़बर हुई जेका तव्हां ताईं पहुचाईसीं। हाणे अचूं था पाण हेडलाइंस तरफ़, माना जेकी सुर्ख़ियूं आहिनि अख़बार जूं। हिन अख़बार जूं सुर्ख़ियूं पढ़ण खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां, अरबा जो ॾींहुं आहे 2 फ़रवरी 2022 मुताबिक़ 29 जमात उल-सानी 1443 हिजरी, सिफ़ा 8, क़ीमत इन अख़बार जी 20 रुपया आहे। सुप्रीम कोर्ट सिंध हुकूमत खां अहम अख़्तियार खसे, मकानी इदारनि खे ॾेई छॾिया, बाक़ी बचियो छा, वञी घर वेहूं, मुराद अली शाह साहिबु इहो चयो आहे। इन खां सवाइ सुप्रीम कोर्ट बार चोर ऐं कूड़ ॻाल्हाए लंडन भॼी वियल शख़्स लाइ अदालत वई, चए त पोइ जेल बि खोले छॾियूं। इमरान ख़ान इहो चए थो, महांगाई जो नओं तूफ़ान, यूटिलिटी स्टोर्स ते केतिरियूं शयूं महांगियूं थी वियूं, नोटिफिकेशन जारी ऐं नवाज़ शरीफ़ जी ताज़ी तिबी रिपोर्ट अदालत में पेश, डॉक्टरनि खे सफ़र खां रोके छॾियो। पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च, इमरान ख़ान जी हुकूमत लाइ 4 शीट हूंदो, बिलावल भुट्टो ज़रदारी। लॉन्ग मार्च खां घबराए वफ़ाक़ी हुकूमत पीपल्स पार्टी ऐं अवामी नुमाइंदनि लाइ कूड़ी प्रोपेगेंडा शुरू करे छॾी आहे। इन खां सवाइ ॾेरके में हिंदू वापारी जे क़तल ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल, लाश रखी धरणो, बाहियूं 5 कलाक क़ौमी शाहराह बंदि, 2 शकी गिरफ़्तार। ऐं इन खां सवाइ ॿी ख़बर इहा आहे त हैदराबाद में ख़ुराक खातो ऐं मुनाफ़े खोरनि जी हिक हठी, किरोड़नि जी करप्शन
ऐं अटो ॻाटे चोड़ अॻिते विकिरो शहरी पिसजी विया। इन खां सवाइ ॿियूं जेकी ख़बरूं आहिनि उन्हनि मंझां हिकु ॿ ख़बर तव्हां ताईं पहुचायूं। शोबिस जी ख़बर आहे त लेजेंडरी अदाकारा शबाना आज़मी कोरोना में मुब्तला थी वई, ॾुख वारी ख़बर आहे। ऐं प्रेटी ज़िंटा चवे थी त फिल्मुनि में अदाकारी करण जो फ़ैसिलो सिक्को उछलाए कयो। हाणे हुन वक़्तु चईं त हाणे कयां कमु फिल्मुनि में आहे न, पोइ सिक्को उछलायईं, पोइ सिक्को जेको रखियो हुअईं जंहिंजे लाइ चयो हुअईं त बाबा मोहर ईंदी या चंड ईंदो, सो उन हवाले सां प्रेटी ज़िंटा चए थी त पहिरियां सिक्को उछलायमि, टास्क कयुमि, पोइ वरी कैरियर जो आगाज़ कयुमि। इन खां सवाइ रणवीर सिंह मुस्तक़बिल में बोल्ड किरदारु अदा न करण जो फ़ैसिलो करे छॾियो। ऐं इन खां सवाइ शाहिद आफ़रीदी कोयटा गिलेडी जो स्क्वाड जॉइन करे वरितो। क्रिकेट जूं ख़बरूं बि आहिनि ऐं ज़राअत जूं ख़बरूं बि आहिनि, इंटरनेशनल नेशनल ख़बरूं, इलाइक़ाई ख़बरूं तव्हां पढ़ी सघो था। अख़बार में ॾाढा सुठा कॉलम बि ईंदा आहिनि। अॼोकी अख़बार में जेकी कॉलम आहिनि उहे तव्हां ताईं पहुचायां, थोरो तव्हांखे ॿुधाए छॾियां त अॼोकी अख़बार में रियाज़ अबड़े साहिब जो, हिना परवेज़ भट्ट, वसतुल्ला ख़ान जो इहे बि कॉलम आहिनि अॼोकी अख़बार में। सो सॼी अख़बार जेकॾहिं तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदुसि त पोइ तव्हां अख़बार छो वठंदो भला, हा। इन करे अख़बार वठणु इंतिहाई लाज़मी आहे। रोज़ानी जीजल अख़बार आहे, 20 रुपयनि जी अख़बार आहे। रोज़ानी जीजल अख़बार वेझे हाकर खां वठी छॾियो या वेझे हाकर खे चई छॾियो रोज़ानो तव्हांजे दरवाज़े ते अख़बार पहुचाए वेंदो। जेकॾहिं तव्हां कारोबारी हज़रात आहियो त पोइ अख़बार पढ़णु ऐं पढ़ाइणु इंतिहाई लाज़िम आहे। इन बहाने सां ग्राहक वेंदा ऐं अख़बार पढ़ंदा, तव्हांजो बि मथो न खाईंदा, माना अख़बार पढ़ंदा चुपड़ी करे। सो हिते वठूं था हिकिड़ी नंढड़ी साही, मोटी ईंदासीं त पोइ कचहरी कंदासीं। मौज़ महिमान बि पहुची विया आहिनि, उन्हनि सां बि हाल अहिवाल ओरींदासीं। तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था, ख़ुशि आमदीद। तव्हां असांजे प्रोग्राम में अॼु बि गॾु हूंदो, तव्हांजी वॾी महिरबानी हूंदी। अॼु मुज़ महिमान जेकी पहुतल आहिनि असांजे स्टूडियोस में, उनजो तारुफ़ तव्हां सां कराईंदो। सभ खां पहिरियां जेका महिमान शख़्सियत टीवी स्क्रीन ते तव्हांखे नज़र ईंदी उहा फैशन डिज़ाइनर आहे। सो अॼु फैशन ते ॻाल्हाईंदासीं त कहिड़ो फैशन मार्केट में आहे, छा हले पियो ऐं छा न पियो हले, मतिलबु कहिड़ो फैशन गुम थी वियो आहे। सो इन हवाले सां कचहरी कंदासीं। असां सां गॾु आहे अलमास हिमरानी, सो उनखे वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह, आप जी बताइए। बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। उन खां सवाइ ॿियो जेको दोस्त आहे उहो तर्जिया निगार आहे, सुठो। अॼु सियासी हवाले सां कचहरी कंदासीं, मुआशी हवाले सां कचहरी कंदासीं। गुरबत, बेरोज़गारी, बुख बदहाली, अवाम पीड़िजे थो, ग़रीब माण्हू आख़िर काॾे वञे, छा करे, राय ॾींदासीं। ॿियो पाण कुझु करे कोन था सघूं, पोइ तरजियो वठंदासीं उन्हनि दोस्तनि खां। अॼु असां सां गॾु आहे तलहा बेग साहिबु, जेको समाजी रहनुमा बि आहे, तर्जिया निगार बि आहे, उनखे वेलकम चऊं था। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं तलहा भाई? ठीक है आप? अल्हम्दुलिल्लाह। थैंक यू सो मच आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सुठा कलाम ॿुधंदासीं। अॼु असां वटि सुठी गुलूकारा मौजूदु आहे, ॾाढो सुठो ॻाए थी। ऐं जॾहिं बि असां हुनखे पंहिंजे प्रोग्राम में सॾायो आहे त सिक जो सॾु भरींदी आहे ऐं असांजे प्रोग्राम में अची वेंदी आहे। अॼु बि ॾाढा सुठा कलाम उनखां ॿुधंदासीं। उनजो नालो आहे फ़ौज़िया अली, उनखे असीं भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो भेण? ठीकु अल्लाह जो शुक्र, अल्लाह जो शुक्र। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। उस्ताद मोहरम नाज़ असां सां गॾु हूंदो आहे रोज़, जीअं अॼु बि। सो उस्ताद मोहरम नाज़ बि रौनकूं ॾींदो आहे प्रोग्राम में। सो अॼु बि गॾु आहे, उनखे बि वेलकम चऊं था। उस्ताद कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ओके लॻी पई आहे? अल्हम्दुलिल्लाह, सफ़ा मज़े में आहियो न? ज़बरदस्त। वॾी महिरबानी तव्हांजी बि। थोरी देरि में वरी तव्हां ॿिन्ही खे ॿुधूं था। तव्हांजो आवाज़ु बल्कि अदीअ जो आवाज़ु हूंदो, तव्हांजो वरी अंदाज़ हूंदो, असांजो साथ हूंदो साईं, बिल्कुलु साथ हूंदो। सो अॻिते प्रोग्राम जी तरतीब बतायूं था। अच्छा अलमास जी, सबसे पहले तो ये बताएं कि ये जो सीज़न चल रहा है, ख़ास तौर पर ये जो मौसम चल रहा है, इसमें कौन सा फैशन इन है? देखिए, यहाँ का तो मौसम ऑल ऑफ अ सडन चेंज हो जाता है। अभी 2 दिन पहले कुछ सर्दियाँ सी महसूस हो रही थी, अभी तो अब गर्मी ऐसा हो लगता है समर आ गया, गर्मियाँ आ गई। सही। तो बहुत रैपिडली चेंज हो रहा है। लेकिन आजकल शादियों का सीज़न है, एक्चुअली शादियाँ बहुत चल रही हैं। तो आई थिंक इस वक्त तो लोग सारे जो है वो शादी के हवाले से कपड़े बना रहे हैं और कपड़े बन भी रहे हैं। तो शादी में जो कुछ आजकल पहना जा रहा है वो इन है, वो चल रहा है। सही, मतलब हेवी ड्रेसेस हैं। हाँ, शादी में थोड़े हेवी ड्रेसेस पहनने पड़ते हैं। अच्छा, और वो सिर्फ शादी में ही पहनने पड़ते हैं, अच्छे पड़ते उसके बाद हैं, तो पहन नहीं सकता, उसके बाद काम नहीं आते। नहीं, वो तो खैर हम ब्राइड के लिए ये कह सकते हैं, दुल्हन के लिए कह सकते हैं कि उनके कपड़े ऐसे होते हैं जो सिर्फ एक ही उस शादी के मौके पे काम आते हैं, उसके बाद फिर कभी काम नहीं आते। लेकिन जो फैमिली होती है, आसपास के लोग होते हैं, दोस्त होते हैं,
उनके कपड़े तो ऐसे होते हैं कि जो बाद में भी हमें काम आ सकते हैं। बल्कि दुल्हन के कांधों पे जिंदगी का बोझ पड़ने से पहले ये बोझ पड़ता है ना, जो ये सूट बड़ा हैवी होता है कपड़ों का। जी बिल्कुल 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 सही कह रहे हैं, कैसे संभाल दिए बिल्कुल सही कह रहे हैं। लेकिन ये भी होता है कि इंसान थोड़ी सी अपनी क्रिएटिविटी दिखा के कुछ चीज़ें चेंज करके उन ड्रेसेस को भी काम लाया जा सकता है। अच्छा। उनका भी इस्तेमाल किया जा सकता है। जैसे शादी का आउटफिट है तो उसका शर्ट भी बहुत हैवी है, लहंगा भी हैवी है, तो दुपट्टा भी हैवी है। आप हैवी दुपट्टा हटा दें, उसमें लाइट दुपट्टा रख लें, बॉटम को चेंज कर लें। वो लहंगा है तो उसे ट्राउज़र, मतलब ट्राउज़र उसके साथ एक बना लें। वो ड्रेस आपका एक नया ड्रेस भी बन जाता है और वो जो हैवीनेस होती है ड्रेस की वो भी थोड़ी सी कम हो जाती है। सही। ये आइडिया तो फैशन डिजाइनर ही बता सकता है। थोड़ा सा क्रिएटिव होने की ज़रूरत होती है। सही। तो बिल्कुल चेंज हो जाता है, खर्चा भी बच जाता है। बिल्कुल। तो नया सूट लेने से खर्चा बढ़ जाएगा, वो आपका सूट ही चेंज हो जाता है, एक नई चीज़ बन जाती है। सही। तलहा जी क्या देख रहे हैं सियासी सूरत हाल? थोड़ी देर पहले मैंने अखबार भी पढ़ के सुनाई, सियासी मौसम कैसा चल रहा है, थोड़ा इस पे क्या कहेंगे आप? देखिए, पहले तो कल एक जो सुप्रीम कोर्ट का फैसला है वो एक बड़ा खुशाइन फैसला था, जिसमें जो है आइन की 74 और 75 को जो है रिमूव कर दिया गया और उसमें जो इख्तियारात की डेवोल्यूशन जो है पावर निचली सतह पे आई। बड़ा अच्छा फैसला है। इसमें तमाम सूबों पे इम्प्लीमेंट होगा, बहुत अच्छी चीज़ है। दूसरी चीज़, ये जो महंगाई का एक मामला है, इसके ऊपर भी मैं चाहता हूँ सुप्रीम कोर्ट अज़बुस नोटिस ले, सुमोटो ले। सही। ये एक बड़ा तशवीशनाक मामला। आप देखें ना, अशिया खुर्दनोश हो वो कहाँ पहुँच चुकी है। उसके अलावा पेट्रोल की प्राइसेस है, चीनी है, आटा है, दालें हैं। मकसद ये सारी चीज़ें, इतनी महंगाई बढ़ रही है कि आम जो मुतवस्सित तबके का इंसान है उसके लिए बहुत बर्डन हो गया है। तो वो ये चीज़ें नहीं संभाल पा रहा, वो ये सारे मामला को नहीं हैंडल कर पा रहा। तो ये एक बड़ा सूरत हाल बड़ी तशवीशनाक है। हमारे पास इंडस्ट्रीज जितनी कराची में, खासतर बिलखसूस कराची की अगर मैं बात करूँ तो जितनी इंडस्ट्रीज है वो मूव कर गई पंजाब की तरफ। उसकी वजह यही है कि यहाँ गैस है, गैस की फराहमी नहीं है और मुअत्तर सी लोड शेडिंग्स हो रही हैं कि बिजली में जो है बिजली की फराहमी यहाँ बिल्कुल मौजूद नहीं है। तो ये तमाम चीज़ें की जो इतने बरस बीत गए लेकिन हम बिजली पे कंट्रोल ना कर पाए। ये सारी इम्पैक्ट हमारी इंडस्ट्रीज पे होता है। इंडस्ट्रीज क्योंकि कराची एक हब है, इंडस्ट्रीज पे होता है तो फिर हमारी जो है एक्सपोर्ट रुक जाती है। एक्सपोर्ट रुकती है तो वही सूरत, उसी वजह से जो है हमारे यहाँ महंगाई का जो महंगाई है वो ऊपर जाती है, डॉलर फ्लक्चुएट करता है और इन सारी सूरत हाल की वजह से हमारे अपने जो यहाँ के लोकल्स हैं उनको बड़ी परेशानी होती है। तो ये सारी चीज़ों को जो है सही होना ज़रूरी है। इस पर मैं वज़ीर जो ख़जाना है उनको मैं बोलूँगा कि कोई एक ऐसा तजवीज़ करें, कोई ऐसा एक प्लान बनाए जिस पे ये सारी चीज़ों को कंट्रोल किया जाए। वज़ीर ख़जाना कहते हैं खजाना ही खाली है, कहाँ से करें? नहीं, देखें, इसका मैं जवाब दूँ तो इसकी वजह ये है कि ये कोविड की जो सूरत हाल थी, ये पूरी दुनिया पे इसने महंगाई को इम्पैक्ट किया है। सही है। तो इससे अगर हम सिर्फ ये तनकीद करें कि पाकिस्तान का है तो पूरी दुनिया का बड़ा बुरा सूरत हाल है मौजूद है। अल्लाह खैर करेगा इंशाल्लाह। कोशिश ये है कि वफाकी हुकूमत से हमारी गुजारिश है और कोशिश उनसे ये कहेंगे कि आप थोड़ा सा जो है थोड़ी सी चीज़ों को बेहतर करें, थोड़े से प्लानिंग करें, थोड़े से ऐसी स्कीम्स बनाएं जो सूरत हाल को सही कर सके। अब लोगों को अपने पैरों पे खड़ा होने का एक सिलसिला बनाया जाए। बिल्कुल ऐसे ही मोटरवे और बसों का तो हम लोगों ने क्या करना है। मकसद ये, यहाँ हेल्थ की ज़रूरत है, सेहत की, उसके अलावा एजुकेशन की ज़रूरत है। ये तमाम चीज़ें बुनियादी सहूलतें वो अगर हमें नहीं मिलेंगी तो फिर बाकी सहूलतों को हमने करना क्या है। गरीब इंसान तो मोटरवे से ट्रैवल नहीं करेगा, उसके लिए तो हॉस्पिटल चाहिए, अच्छी एजुकेशन चाहिए, अच्छी तालीम उसको मिलेगी। तो ये सारी चीज़ें जब तक उसको नहीं मिलेंगी तब तक वो आगे नहीं बढ़ सकता। तो अल्लाह खैर करे। इन चीज़ों के ऊपर जो है हमारी बतौर हम सोशल एक्टिविस्ट हम बात करते रहते हैं, हमने तजवीज़ भी दी है उनको, लेकिन बस हुकूमत का काम है कि इसके ऊपर इम्प्लीमेंट करें। कोशिश हमारी बिल्कुल है कि ये सूरत हाल, हमने तो ये बोला कि हमें ऑन बोर्ड मीटिंग बैठाएं, हम उनको ये बताएं कि किस तरह मामला बेहतर हो सकते हैं। कराची के अंदर आप देखें, कराची के मैं ओवरऑल सिंध की अगर बात करूँ तो यहाँ एम्बुलेंस मौजूद नहीं है, सरकारी एम्बुलेंसें नहीं है, सरकारी कोई एक ऐसा इदारा मौजूद नहीं है, बल्कि सेहत की जो कोई सहूलत भी खास बिल्कुल। आपने देखा इंटीरियर का क्या हाल है। सही बात, अल्लाह ताला बेहतर करेगा इंशाल्लाह। हुकूमत का काम है जब चेंजेस करें, इतना टैक्स लिया जा रहा है हमसे तो इम्प्लीमेंट भी किया जाए, लगाए भी आवाम के ऊपर। सही बुरी सूरत हाल है। अल्लाह खैर करे, बेहतरी होगी इसके अंदर। चले 1 साल बच गया है इमरान खान की हुकूमत में, अभी है इंशाल्लाह 2 साल तो है। लेकिन ये है कि महंगाई को कंट्रोल करने में समझता हूँ कि ये सबसे बड़ा टारगेट मेरे ख्याल से यही था इमरान खान साहब के लिए, लेकिन वो भी अचीव नहीं कर पाए। देखिए, ये जो अगर इसको थोड़ा सा मैं डिफाइन करूँ ना, बेसिकली कोविड ने वाकई जो है ना बहुत ज़्यादा कमर तोड़ दी है मईशत की। तो अब ये है, इसमें हो ये सकता है कि इनको चाहिए कि जो दूसरी जगहों पे अपनी जो बजट जो लगा रहे हैं वो बजट जो है इस पे
आप अशिया खुर्दनोश, पेट्रोल और इन चीज़ों के ऊपर जो है थोड़ा सा उसको प्लानिंग करें। आपकी एक्सपोर्ट बढ़ाई जाए, एक्सपोर्ट हमारी बहुत कम है, इंडस्ट्रीज़ हमारी जो है बिल्कुल ख़त्म हो रही, तबाह बर्बाद हो गई। इंडस्ट्रीज़ को जो है हम लोगों ने थोड़ा सा उसको फुलफिल करना है। हमारी गैस की जो शॉर्टेज है उसको, आप LNG का जो मसला था वो अभी तक सॉर्ट आउट नहीं होता। कल गैस खरीदी ही नहीं है तो गैस आएगी कैसे? सबसे बड़ा तो सवाल ये है। अब लोग बोलते हैं गैस की लोड शेडिंग है, गैस तो आपने LNG टर्मिनल का आपके सामने स्कैंडल आ रहा है, वो एक इतना बड़ा मसला है। उसको आप गैस खरीदते तो पाकिस्तान में गैस आती नहीं, वो उसकी वजह से पूरी इंडस्ट्रीज मुतासर हो चुकी है। कराची के अंदर जितनी इंडस्ट्रीज है वो तमाम पंजाब की तरफ जा चुकी है। तो ये जो सूरत हाल है इस वक्त, मैं तो समझता हूँ महंगाई और बढ़ेगी। सही जिस तरह की सूरत हाल चल रही, महंगाई और ज़्यादा जाएगी ऊपर। डॉलर इतना ऊपर जा चुके, गोल्ड के रेट देखें, सोने के रेट आप देखें कहाँ पहुँच चुके। तो इन सारी चीज़ों को रोकना हुकूमत का काम है। इन सारी चीज़ों को रोके, ये तो सारी चीज़ें रोकना हुकूमत का काम है, लेकिन फैशन वो नहीं रुक सकता भाई, कितनी भी महंगाई हो जाए। खवातीन नहीं रुकती, ये क्या चक्कर है? नहीं चक्कर, पैसे लेके मतलब वो बाजार पहुंच जाती है, पता नहीं कहाँ से किस तरह से मैनेज करती हैं, लेकिन फैशन जरूर जी फैशन को मतलब हम एक अच्छे उसमें भी ले सकते हैं। देखें, जब हमारे पास बजट की कमी होती है सही, तो हम कुछ डिफरेंट तरीके से आउटफिट्स को रेडी करते हैं। सही। जब हमारे पास पैसा खुला होता है, ज़्यादा होता है, तो हम डिफरेंट तरीके से आउटफिट को बनाते हैं। कभी महंगा ले लिया, कभी कुछ कम प्राइस में ले लिया। तो जिस तरीके से हर चीज़ के बजट बनते हैं, उसी तरह से आपके ड्रेसेस के भी बजट बनते हैं, और उसी तरह से हम काम करते हैं। सही जी बिल्कुल। वैसे ये मुझे बताएं कि ब्राइडल फैशन डिजाइनिंग जो होती है वो कितने में पड़ जाती है आमतौर पे? अगेन ये भी डिपेंड करता है कि सामने जो क्लाइंट है उनका बजट क्या है। सही। तो अगर हम डिजाइनर के पास जाते हैं, जैसे हमारे पास कोई आता है, तो हम उनके बजट के लाखों मुताबिक का सूट, करोड़ों का सूट सुना है, इतना हेवी सूट होता है, उसमें क्या कोई हीरे जवाहर जड़े होते हैं, क्या होता है? सोने के तार लगते हैं। अच्छा भाई, 1 करोड़ का सूट मैंने कहा, ये इसमें क्या होता है भाई? हाँ भाई देखिए, जिनके पास पैसा है और जो स्पेंड करना चाहते हैं, स्पेंड करना जानते हैं, वो लाखों में करोड़ों में भी बनाते हैं। एक भाई साहब मिले, मुझे कहा कि ये टाई देख रहे हैं आप, ये 2 लाख रुपए की। मैंने कहा भाई 200 रुपए की मिलती है यार, ऐसा नहीं करो। भाई 2 लाख की, सच बता रहा हूँ। मैंने कहा इतना महंगा भी मतलब खरीदते हैं लोग। देखिए, वो 200 वाली या 2000 वाली जो टाई है वो 2 लाख की बन जाती है जब उसके साथ एक ब्रांड लग जाता है, जब नाम लग जाता है, वो 2 लाख की बन जाती है। और लोग लेते हैं बिकॉज कि वो एक ब्रांडेड चीज़ है, राइट। लेकिन ज़रूरी नहीं है कि हम ऑल द टाइम ब्रांडेड चीज़ों की तरफ जाएं। हम अपने हिसाब से, अपने बजट के हिसाब से कुछ भी काम कर सकते हैं। 2000 वाली भी ले सकते हैं, 500 वाली भी ले सकते हैं, और उसको भी बेहतरीन लुक दे सकते हैं। सही, बहुत अच्छी बात की। लेकिन पहले अलमासी ये होता था कि हर चीज़ मैचिंग के हिसाब से पहनी जाती थी। आजकल ये थोड़ा सा मैं कम देख रहा हूँ, मतलब आजकल शर्ट अलग कलर की है, तो पैंट अलग कलर की है, मतलब दुपट्टा अलग कलर का है, ट्राउजर अलग कलर की। ये क्या थोड़ा सा ये ट्रेंड आया हुआ है, और थोड़ा सा ये ट्रेंड आया हुआ है मल्टी कलर्स का। सही। एक ही आउटफिट जैसे है हमारा, उसमें हम 2-3 कलर्स इस्तेमाल करते हैं, लेकिन यहाँ बहुत ज़रूरी होता है कि वो कलर स्कीम जो है, कलर कॉम्बिनेशन जो है, वो ऐसा होना चाहिए जो एक दूसरे के साथ कॉम्प्लीमेंट करता है। आप कहीं से कुछ नहीं मिला सकते। अच्छा। ऐसे नहीं होता, उसको थोड़ा सा देखना पड़ता है। सही। उसको थोड़ा सा चेक किस तरह से चेक करें, किस तरह से देखें? ये ऐसी आंखें कहाँ से लाएं? ऐसी आंखें होती हैं, ऐसी आंखें हैं हमारे। सबको पता नहीं होता, अजीब वो गरीब पहन के बाहर आ जाते हैं। नहीं देखिए, सबको पता नहीं होता, लेकिन अब आजकल का जो टाइम है ना, इंटरनेट का टाइम है, IT है, इंटरनेट है, हमारी डिफरेंट साइट्स होती हैं, वेबसाइट्स होती हैं, उनको चेक किया जाता है। बुटीक्स में चेक किया जा सकता है, देखें बुटीक में क्या चल रहा है। तो अगर कोई ज़्यादा पैसे खर्च नहीं करना चाह रहा, लेकिन चीज़ उनको अच्छी चाहिए, डिफरेंट जगहों से चीज़ों को चेक करें, फिर उसमें से आप अपने लिए जो सिलेक्ट करना चाहें वो करें। कलर भी करें, डिज़ाइनिंग भी करें। चलें, इसमें बात करते हैं मज़ीद। असां गॾु फौज़िया अली भी आहे। फौज़िया, कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो, ख़ैरियत सां? शुक्र आहे, ॾाढो। असुल किथां जा आहियो, कॾहिं खां ॻाइणु शुरू कयो अथव? थोरो ॿुधायो पंहिंजे बारे में। हा, पहिरियां त मां तमामु संतीअ जी तमामु वधीक शुक्रगुज़ार आहियां, तव्हांजी, तव्हांजे डायरेक्टर जी। असां लाड़काणी जा आहियूं असल में, ऐं मूंखे 8 साल थी विया आहिनि ॻाइण खे। माशाल्लाह। हा, सो वरी हैदराबाद में असां शिफ्ट थिया आहियूं, ॻाइण जे करे असां हैदराबाद में आयासीं। लाड़काणो माना छॾे आया आहियो? लाड़काणो छॾे आयासीं। सारे नारो मुल्क छॾे आया आहियो। सही। पोइ हाणे छा ॿुधाईंदव शुरू में भला? हाणे भिटई साईं जी बाई आहे, मां तव्हांखे उहा ॿुधाईंदमि। तव्हांजे लाइ असां माइक रेडी करे छॾी आहे, त जीअं तव्हांखे परफॉर्म करण में ॾुखियाई न थिए। हा, सही। वाह कजो।
वाह 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 भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं सो सभिनी जूं पुॼनि आसूं उमेदूं सभु ख़ुशबाश हुजो नंढड़ी साई वठूं था मोटी अचूं था कचहरी कयूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदी तव्हां सां गॾु आहियो फैशन जे हवाले सां को सवाल करणु चाहियो था त पोइ तव्हां टेलीफोन करे सघो था असांजे प्रोग्राम में ॿी का ॻाल्हि का दिलि जी ॻाल्हि को दिलि जो हाल अहिवाल ओरणु चाहियो था तॾहिं बि असांजे प्रोग्राम में कॉल कयो को शेर ॿुधाइणु चाहियो था को गीत ॿुधाइणु चाहियो था अदी फौज़िया खां का फरमाइश करणु चाहियो था तॾहिं बि तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे सघो था तव्हांखे असां खुली दावत ॾियूं था दिली दावत ॾियूं था ईअं खणी चऊं सो फैशन डिज़ाइनर असां सां गॾु आहे अलमास ऐं गॾो तलाब आई असां सां गॾु आहिनि ॿिन्ही सां कचहरी असांजी जेका रहे पई उहा कंटिन्यू रखूं था अच्छा मुझे अलमास जी ये बताएं कि फैशन डिज़ाइनिंग के क्या उसूल क्या हैं बुनियादी थोड़े से बता दें क्या सिर्फ कपड़े ही फैशन डिज़ाइनिंग में आते हैं या कुछ और भी होता है मतलब जैसे शूज़ हो गए जैसे जेवरात हो गए ये भी फैशन जी बिल्कुल हर चीज़ कपड़े हैं ज्वेलरी है इवन मेकअप को भी हमें फैशन डिज़ाइनिंग में आता है साथ लेके चलना पड़ता है हमें इट्स नॉट एक्चुअली फैशन डिज़ाइनिंग लेकिन उसे भी साथ लेके चलना पड़ता है क्योंकि अगर आपने ड्रेस बहुत अच्छा पहना हुआ है ज्वेलरी अच्छी पहनी हुई है लेकिन आपका मेकअप सही नहीं है तो वो एक डिसबैलेंस सा आ जाता है आपके लुक में ना तो ये फैशन डिज़ाइनिंग में ये सारी चीज़ें चल रही थी इवन आपके जूते काउंट हो रहे होते हैं क्योंकि जूते भी अगर मैच नहीं कर रहे हैं वो भी आपके लुक को ख़राब कर रहे होते हैं तो ये सारी चीज़ें फैशन डिज़ाइनिंग एक अच्छा कलर पहना हुआ है अगर लिपस्टिक उसी कलर की है तो फिर तो बिल्कुल अच्छी बात हो गई तो हर चीज़ को हमें सोने पे सुहागा हो गया सोने पे सुहागा होता है जी बिल्कुल बिल्कुल अच्छा कोई ट्रेनिंग वगैरह लिए आपने कोई कोर्स वगैरह किया है जी मैंने तरबियत याफ्ता फैशन डिज़ाइनर है जी बिल्कुल बिल्कुल पहले तो शौकिया मैंने स्टार्ट किया था और बहुत सालों तक मैं सिर्फ शौकिया ही काम कर रही थी लेकिन जब मैंने इसे प्रोफेशन एज अ प्रोफेशन अपनाना चाहा चलें इसको कंटिन्यू रखते हैं बात को ये कॉलर हमारे साथ हैं शामिल करते हैं जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी केर पे ॻाल्हायो अदा मां राफ़िया पई ॻाल्हायां दादी अदी राफ़िया कीअं आई ठीकु आई भेण जी जी अदा मां बिल्कुलु सही आहियां तव्हां ॿुधायो असीं बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं छा चवणु चाहींदो छा ॿुधणु चाहींदो छा सवाल आहे बस सवाल तो बिना बस मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे मूंसां ॻाल्हाईंदो ॻाल्हायो मां ॻाल्हायां थो छा ॻाल्हाईंदो मूंसां तव्हांजी मां वॾी फैन आहियां दादा मूंखे ॾाढा वणंदा आहियो महिरबानी भेण वॾी महिरबानी तव्हांजी अॼु बोर्ड कहिड़ो पचायो अथव घर में जी नाश्तो कयो अथव सुबुह जो जी जी बस मां चांहि पीती आहे चांहि पीती आहे माना वो बिस्कुट के पापा के खारा ये न खाता अथव जी बिस्कुट पापा न खाता अथव का ढबल का बुसरी का हेलो पराठो को हलो कम जी ॻाल्हि चई हलो जी जी अदी हेलो अदा आपकी सैरिश कौन थी अचे अदी सैरिश उहा कोन थी अचे तबियत हुनजी ठीकु न आहे भेण अच्छा मां उन्हनि खे ॾाढो मिस थी कयां अच्छा हलो तव्हां नियापो ॿुधायूंसि था मोकिलियूंसि था तव्हां मिस था कयो मतां हिन बहाने चाक थी वञे तव्हां पंहिंजी आवाज़ अदा सॉन्ग ॿुधायो कहिड़ो कलाम ॿुधायां तव्हां कोई बि ॿुधायो प्लीज़ ॿुधाइजो मूंखे न इहो कलाम चवंदो त ॿुधाईंदुमि हाणे ईअं मूंखे बि यादि न आहे त मां कहिड़ो ॿुधायां तव्हां फरमाइश कंदो त ॿुधाईंदुमि तव्हांजा मूंखे सॉन्ग वणंदा आहिनि काफ़ी पर मूंखे हींअर यादि कोन्हे हलो तव्हां यादि कयो पोइ वरी ॿुधायो त पोइ मां ॻायां तव्हां वरी मूंखे ॿुधाइजो न कहिड़ो ॿुधायां जी ॿुधाइजो महिरबानी तव्हांजी थींदी ओके ओके अदी वॾी महिरबानी लख थोरा तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल कंदा आहियो ऐं मोहबतूं ॾींदा आहियो ऐं प्यारु ॾींदा आहियो इहो प्यारु सलामत रहे तव्हांजो तव्हां असांखे टेलीफोन कंदा रहिजो उस्ताद साईं हिकिड़ो कलाम आहे ॾाढो मशहूरु आहे ज़रूरी आहे फरमाइश पूरी कजे हा उमां घुमां पियो सरेआम मुंहिंजी रब इज़त कई आहे तूं पाण थी वई गुमनाम मुंहिंजी रब इज़त कई आहे मां घुमां पियो सरेआम मुंहिंजी रब इज़त कई आहे तूं पाण थी वई गुमनाम मुंहिंजी रब इज़त कई आहे मूं ते चाहींदड़ जान ॾियनि था जाते काथे माण्हू ॾियनि था मूं ते चाहींदड़ जान ॾियनि था जाते काथे माण्हू ॾियनि था गॾु मूंसां आहे अवाम मुंहिंजी रब इज़त कई आहे तूं पाण थी वई गुमनाम मुंहिंजी रब इज़त कई आहे
मां घुमा पियो सरियाम मुंहिंजी रब इज़त कई आहे तूं पाण थी वई गुमनाम मुंहिंजी रब इज़त कई आहे इहो ॿिए एल्बम जो ॾाढो पॉपुलर कलाम हो जेको ॻाए ॿुधायोसीं सो एक सिंगर है बस कोई नहीं आता तो मैं खुद गाता हूँ सही बात है, हाँ, अच्छी ताकि बात है। प्रोग्राम मिस ना हो मल्टी टैलेंटेड होना चाहिए। जी, अस्सलाम वालेकुम। सिंगर है हमारे वालेकुम अस्सलाम वदाई साईं मौला अली मदद साईं केर पिया ॻाल्हायो आई मफर खादी गला दो अकरा मान चावड़ो बोट कोलो किसान गदा भी हूं वाह 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 अच्छे हाल है भाई रे अरे बुक बुके तो खुश है भरे हाँ प्रोग्राम किंद गए छिया कुछ बस गला रखना और अदाल गला रखना सही सही तू यार वाला है कि भी मतलब सब खुश है मैं बस खुश मन रखते हैं प्रोग्राम थरा सही न लगे प्रोग्राम या मैं निंदा या बरवा ना प्रोग्राम भला है बिल्कुल इंडिया की प्रोग्राम है बिल्कुल आए वाले प्रोग्राम है हाई लेवल प्रोग्राम है जी 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 छे तरह गाना जो हाई लेवल जो गाना तो सुना ये आता है कने गाना जो शमन और नकल है खमा खमा हाई लेवल तो भी गाना अबे तमई वजी गानो है शमन वारो खमा गानो कुछ करना ना तरा शमन अभी अभी सवाल है को अभी सवाल को अभी सवाल को याद हो तो बेरे जी अदी अदी ता संग वालेकुम वालेकुम सलाम अभी ये गाने देखना है जो अभी सवाल को बेर कुछ खुशा ता के चलो जी 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 अदाला शुक्र है बिल्कुल ठीक है तव्हां ॿुधायो था ठीक आहियो फिर मते मते छोटे और बेरे जी जी अदाला शुक्र है तव्हां ॿुधायो ठीक आहियो न अदा खैर आला है साहब को कलाम तो बाबा जी बुधायो को सुठो कलाम हो जी, जी। बुधायो को सुठो करो मुझे भलो को नकल ठीक है, ठीक है, ठीक है, ठीक है, ठीक है। मजबूत नकल में आ समझ नकल बुधायो का कलाम ठीक है भाउ ॿुधायो था जी जी ठीक है वड़ी मेहरबानी था बलोची में ॻाल्हायोसीं बलोच ॿाहिरनि खे बि ख़ुशी थी हूंदी बलोचिस्तान में असांजो प्रोग्राम माण्हू ॾिसनि था बलोची ॿाहिरि तव्हां हीअं तकड़ तकड़ में चयो ठीकु आहे एॾा कावड़ियल हुया भला ख़बर न लाइ छा पिया चवनि न भलो चयो मां खे अलाए सम्झा छा न सिंधी में पिया ॻाल्हाइनि था अच्छा सम्झ में न पहुची न तव्हां ईअं चयो त मूंखे लॻो तव्हां कावड़ियल हूंदा आहियो न, ॾाढा न, घर में माना जेको बहस करे हुनजो ठीकु आहे ख़बर आहे हुन हमरा जी ॻाल्हि त समझ में आयो पोइ जेतिरो सम्झ में न आयो त ठीकु आहे कीअं चयो आहे बस मां चवंदी आहियां छा हले थो ठीक ठीक सही भला हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त तव्हांजो नालो फौज़िया जी स्टाइल जलाल वारो इहो कीअं बस स्टाइल जलाल वारो बि आहे ताज मस्तानी वारो बि आहे ऐं रुबिना हैदरी वारो बि आहे अच्छा ये सभु माना मां सम्झो त ईअं फौज़िया जे नाले सां वरी ज़हन में इहा ॻाल्हि ईंदी त फौज़िया सुमरू जो स्टाइल हूंदो उन वांगुरु ॻाईंदो आवाज़ अहिड़ो हूंदो उनजा बि गीत चवंदी माना हेॾे जीअं फैशन डिज़ाइनिंग आहे हेॾे बि फैशन वियो हा आहे बस हेॾे फैशन माना हर फैशन तो हले सही 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 एल्बम घणा कया अथव मार्केट में एल्बम मां 3 कया आहिनि अच्छा हा वाह वाह उहे माना उन वक़्त में कयो जॾहिं न कैसेट न हाणे हींअर मां ईद खां वठी कया आहिनि हज़ार ईद जेके अॻिली सही हिकिड़ी कॉल वठूं भला हा भला ॾिसूं केरु थो ॻाल्हाए कंहिंसां थो ॻाल्हाए हा ॾिसो अस्सलाम वालेकुम सलाम चावल खुश है वो प्यार मजे नहीं जी जी बिल्कुलु ठीकु ठाक साईं केरु पिया ॻाल्हायो लम्बा 140 साल का आप लोग वालेकुम सलाम जी जी साईं जागीरानी थो ॻाल्हायां साईं छा चवणु चाहींदो जी साईं लाइव लाइव जी साईं बिल्कुलु लाइव बाक़ाइदा तव्हांजो आवाज़ सॼी सिंध ॿुधे पई हलो वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी कॾहिं कॾहिं के दोस्त फ़ोन कंदा आहिनि पोइ उन्हनि खे ॾाढी माना ईअं माना एक्साइटेड हूंदा आहिनि ॾाढा चवंदा आहिनि त ॻाल्हाइणो आहे छा जागीरानी सां कंहिंसां पोइ जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त पोइ ॻाल्हि विसरी वेंदी आहे छा ॻाल्हाइणो कॾहिं तव्हांखे ईअं थियो आहे त कलाम जेको ॻाइणो हुजे अचानक ऐं उहो विसरी वियो हुजे हाणे छा कयां सर ज़हन में रखींदा आहियूं जेको त पोइ उहो चवणो आहे ईअं न न विसरंदो कीअं वरी अच्छा मां इलाही फनकार अहिड़ा ॾिठा आहिनि जिन खे विच में विसरो विसरी वेंदो आहे अच्छा पोइ साॻिए मिसरे खे वरी वरी कंदा आहिनि ईअं थींदो आहे फनकारनि खे सर हा ईअं थींदो आहे ईअं थींदो आहे न हा ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो फनकार जॾहिं ॻाईंदो आहे हिकिड़े मिसरे ते दाद वधीक मिलंदो आहे घोर वधीक थींदी आहे त उन मिसरे पचर न छॾींदो बचर न छॾिबी आहे ईअं थींदो आहे सर कलाम खे पोइ ड्रिगो करे छॾींदा आहिनि हा फनकार हा त घोर पवंदी आहे न ईअं न ऐं ईअं बि थींदो आहे त ॾिसंदा आहिनि त घोर नथी पए कलाम जी शुरू कयूं न कलाम भलो बि हुजे घोर माना मज़े ई नथी त उनखे उते ई बंदि कंदा आहिनि हा बंदि कंदा आहिनि वरी ॿियो शुरू कंदा त मतिलबु ॿिए ते घोर पवे इहो माना तव्हांजो स्टाइल आहे हा इहो स्टाइल आहे असांजो माना इहो ज़बरदस्त स्टाइल आहे अॼुकल्ह दफ़ा फनकार चवंदा पाण जेके रहिया खोया घोरे वठो ॾेई हा वठो ॾेई वठो माण्हू चवनि था फनकार ॻाइनि था फ़क़्ति आख़िर में चवनि था रहिया खोया ॾेई वठो हो ॾेई वठो हा हा असां वञूं था बसि साईं तयारु आहे बसि तयारु आहे भई गाॾी असांजी वञूं था हा हा सही
महफ़िलूं बि कयो था शादी जी मुरादी जी में? हाँ बिल्कुलु कयूं। सेरनि ते बि वेंदा आहियो? सेरा न बि बसि ॻाईंदा? महफ़िल शादियुनि जी कंदी आहियां, अच्छा। सेरनि जी न कंदा आहियूं। सेरा न ॻाईंदा आहियो? न, न। कॾहिं कॾहिं हूंदो आहे न औरतूं घुराईंदियूं हा, आहिनि ईअं जे अधी लेडीज़ जा फौजी असांजे फंक्शन पाड़े में थींदा आया आहिनि। हा, पुट हा। जी शादी आहे सेरा त ॿ टे ॻाए। लेडीज़ फंक्शन थींदा आहिनि हा। त पोइ उते घुराईंदा आहिनि त पोइ सही। चवंदा आहिनि त हिकु ॿ लाॾो बि ॿुधायो त पोइ उहो ॿुधाए छॾींदा सही सही जी कॉल असां शामिल कयूं था। अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वालेकुम सलाम साईं बिल्कुलु ठीकु ठाक केरु पिया ॻाल्हायो साईं? जो तव्हांजो गाइडलाइन साहब जी जी साईं इरशाद जागीरणी पियो ॻाल्हायां ख़ुशि आहियां साईं तव्हां ॿुधायो? ठीक है साईं सफ़ा ओके लॻा थो न ठीकु? अब पलो टिकट में आए थे हा वाह बलोची माँ की बाक़ायदा छह हाल हैं। अल्हम्दुलिल्लाह ठीक है हाँ छह खन गाए था छह कारे खन गाए मां रिटायर हो पुलिस छेता छेता गाड़ी हलिया हले ना वो वधी गाॾी हलाइण गाए खवां गाॾी ने बा खवां गाॾी हलाइण गाए मज़ा से कार बसने है एसी हले नोली वाह 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 माना गुज़र सफ़र सही है न ख़ुशि आहे न ज़िंदगीअ में? अल्लाह से शुक्र अल्लाह से शुक्र शुरू कर हमारे साथ ठीक है सही सही फनकार खवां वण की तरह खवां फनकार अश्क न गाए गाॾीअ में। जी कॉल कटिजी वई शायद। वॾी महिरबानी साईं बलूची हिकु चक्कर ॻाल्हाए त वरी पोइ बलोच अचनि था चवण लाइ हाणे असां सां बलूची ॻाल्हाईंदासीं साईं तव्हां असांजा बलोच ॿाहिरि आहियो जेकी बि सिंध में रहो था सभिनी जे लाइ एतिराम आहे सो असांखे ईअं ई कॉल कंदा रहो असांखे ईअं ई पंहिंजे प्रोग्राम जे बारे में ॿुधाईंदा रहो मशवरा ॾींदा रहो सलाहूं ॾींदा रहो त छा करणु घुरिजे छा न करणु घुरिजे। अच्छा दी इहो ॿुधायो त रागदारी खां सवाइ घरदारी खे बि पाण मुंहुं ॾियो जी पाण न घर खाइणु में पचाइणु बि सॼो कमकार पाण कयो न? न पाण न कंदा आहियूं घर में मासी रखियल आहे कमकार उहा कंदी आहे। अच्छा मूंखे अॻु में ई अंदाज़ो तव्हांजी सिहत मां मूं चयो त कमु न कंदी हूंदी सो हाणे तव्हां कहिड़ो कलाम ॿुधाईंदव? हाणे ॿुधाईंदमि अलाए त शामे राज़ी आहे अलाए त कंहिंसां राज़ी। वाह 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 ॾाढो सुहिणो कलाम आहे सो माइक तव्हांजे लाइ रेडी लॻी पई आहे जी। हिन पासे ईंदो ऐं ॻाईंदो तव्हां जी।
वाह साईं वाह वाह साईं वाह ॾाढो सुठो कलाम ॿुधोसीं अदी फौज़िया जी आवाज़ में। हिते वरी असां ब्रेक वठण में राज़ी आहियूं, तव्हां बि राज़ी आहियो न? मोटी था अचूं, वरी कचहरी कयूं था, प्रोग्राम जारी आहे, ॾिसंदा रहिजो सलाम सां। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। सलाम सुन में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। मौज़ महिमान गॾु आहिनि, पर तव्हां बसि असां गॾु हुजिजो। तव्हां असांखे टेलीफोन कयो, दिलि ख़ुशी थिए थी, मज़ो अचे थो प्रोग्राम करण में। तव्हांजो हाल अहिवाल बि असांजे साम्हूं अचे पियो ऐं असांखे बि तव्हां ॾिसो पिया, असांखे इहा बि ख़बर पवे पई त असांजो प्रोग्राम बाक़ाइदा ॾिठो वञे पियो। सो प्रोग्राम जा कुझु लम्हा अञा बाक़ी आहिनि, उहे सकार त कंदासीं। तव्हांजी टेलीफोन कॉल्स बि असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल हूंदियूं। सो अलमास जी, मुझे ये बताएं कि ये फैशन जो डिज़ाइनिंग है, माशाल्लाह आपने तो ज़बरदस्त मतलब वो डिप्लोमा वगैरह आपने बताया कि कोर्स किया हुआ है, लेकिन फैशन डिज़ाइनिंग के लिए किस तरह से मैनेज करती हैं? डिज़ाइन खुद बनाती हैं या इंटरनेट से देखती हैं, 2-4 डिज़ाइनें देख के अपनी डिज़ाइन बना लेती हैं, या टोटली अपना दिमाग होता है? मेरी कोशिश यही होती है कि टोटली अपने डिज़ाइंस बने, क्योंकि कॉपी हर कोई कर लेता है, राइट? तो कॉपी करना, उसमें आपकी कोई क्रिएटिविटी नहीं नजर होता है ना, आती। कभी-कभार 2-4 डिजाइनें देख के फिर अपनी एडिशन कुछ लगा दी, बिल्कुल कि कर भाई ये सकते हैं। मेरी हो गई। मैं ये ज़रूर देखती हूँ कि कौन सा कलर चल रहा है, कौन सा स्टाइल चल रहा है, लंबी शर्ट चल रही है, शॉर्ट चल रही है, या बॉटम है तो उसमें ट्राउज़र चल रहा है, या क्या चल रहा है। इन चीज़ों को हम ज़रूर फॉलो कर रहे होते हैं, लेकिन डिज़ाइनिंग मेरी कोशिश होती है कि मेरी अपनी हो, कॉपी ना किया हुआ हो, क्योंकि कॉपी हर कोई कर लेता है, फिर उसमें आपकी तो कोई क्रिएटिविटी नहीं रही ना। और मेरी कोशिश होती है कि मेरी अपनी क्रिएटिविटी नजर आनी चाहिए चीज़ों में। तो बहुत बड़ा मुश्किल काम है ये। किस तरह से जाती है मार्केट, कपड़े भी खुद खरीदती हैं, कलर्स खुद खरीदती हैं? बिल्कुल बिल्कुल, कुछ हेल्प भी ले लेती हूँ ऑफ कोर्स, लेकिन ज़्यादा मैं करती हूँ। और यहाँ मैं एक चीज़ ये ज़रूर कहना चाहूँगी कि जब कोई चीज़ आपका पैशन होती है ना, सिर्फ बिजनेस नहीं या सिर्फ काम नहीं, आप उसको पैशन बना के चलें तो आप उसमें ज़रूर कामयाब होते हैं, एक्सेल करते हैं। अगर बेदिली से काम करेंगे ना, तो वो आप उससे एक्सेल नहीं कर पाएंगे, आप वहाँ नहीं पहुँच पाएंगे जहाँ आपको पहुँचना चाहिए, या जहाँ आपकी प्रोडक्ट नजर आनी चाहिए। तो पैशन स्टिच वगैरह खुद कर लेती हैं? नहीं, स्टिचिंग मैं नहीं करती। मेरा काम सिर्फ डिजाइनिंग है। स्टिचिंग के लिए ज़ाहिर है मतलब हमारी टीम है, पूरी टीम है जो कटिंग भी ज़ाहिर है, कटिंग के लिए मास्टर है, स्टिचिंग के लिए टेलर्स हैं। मेरा काम अलग है, उनका काम उनको बताना मेरा काम है। ये कौन सी मुश्किल डिजाइन आपने बता दी है? तो परेशान जरूर होते हैं, बहुत ज़्यादा परेशान होते हैं, क्योंकि बाज़ औक़ात ऐसा होता है कि चीज़ मुकम्मल बन जाने के बाद जब सामने आती है ना, तो मैंने तो ये कहा ही नहीं था, तो वो लुक नहीं होता जो मेरे जहन में होता है। तो ऑफ कोर्स फिर वो थोड़ी सी चलती है, बहस भी चलती है। अच्छा, कभी-कभार ये भी होता है कि आप ये भी कहती होंगी भाई मैंने जो दी थी ये तो उससे भी अच्छी बन गई, उसे ऐसा भी होता है, बिल्कुल ये भी होता है, जो मेरी सोच थी ये उससे भी अच्छी बना दिया, ज़्यादा अच्छा बन गया, वो एक नया डिज़ाइन बन जाता है। लेकिन बाज़ औक़ात ऐसा भी होता है कि कुछ 19-20 रह जाता है, जो मेरे जहन में होता है वो नहीं हुआ, लेकिन या तो हम उसे करेक्ट कर लेते हैं, सही कर लेते हैं, या उसी को नया डिज़ाइन बना के आगे कर देते हैं, फिर जो मेरे जहन में होता है हम उसे दोबारा क्रिएट करते हैं। अच्छा, डिज़ाइनिंग के लिए कपड़े की क्वालिटी मेरे ख्याल से, मेरी अपनी राय है कि अच्छी होनी चाहिए, बहुत ज़रूरी, क्योंकि डिज़ाइन अच्छी है, क्वालिटी कपड़े की अच्छी नहीं है तो फिर खराब हो जाता है, तो फिर वो दिल दुखता है। नहीं, कपड़े की क्वालिटी नंबर 1 होती है। आप बेशक काम कम करवाएं, लेकिन बहुत सारे डिज़ाइनर ऐसे हैं ना, कपड़ा गैर मयारी रख देते हैं, डिज़ाइन अच्छी होती है, फिर खामा-खा हो जो है ना, ख्वारी हो जाती है बंदे की। क्योंकि देखिए, अगर आपका कपड़ा ही अच्छा नहीं है, कपड़ा जो है वो एक बेस है, राइट? उस बेस पे हम हर चीज़ कर रहे होते हैं, एम्ब्रॉयडरी करते हैं, डाइंग होती है, स्टिचिंग होती है, तो मैं ये समझती हूँ कि कपड़े की क्वालिटी बेस्ट होनी चाहिए, और इसके अलावा आपके कपड़े की फिनिशिंग जो है ना वो बेस्ट होनी चाहिए। बाकी आप अगर बजट अपना कम है तो थोड़ा सा एम्ब्रॉयडरी कम कर लें, उसको इन्हेंस थोड़ा कम करें, लेकिन कपड़े की क्वालिटी और फिनिशिंग की जो क्वालिटी है उसमें कभी भी कॉम्प्रोमाइज़ नहीं करें। अच्छा, अब ये बताएं मुझे कि जो थोड़ी सी हेल्दी हैं हमारी बहनें, उनके लिए क्या मशवरा देंगे? उनके लिए क्या, कौन सी डिज़ाइन होनी चाहिए या कौन से कलर्स पहनने चाहिए जो अच्छी लगे हो? देखिए, थोड़े से जो चबी या मतलब जो हैवी साइड होते हैं उनके लिए मैं ऑलवेज ये कहती हूँ कि हमेशा मीडियम कलर्स की तरफ जाएं। अच्छा। बहुत ज़्यादा लाइट भी ना हो, बहुत ज़्यादा डार्क भी ना हो, मीडियम रखें। सही। और ये ज़रूर देखें कि आपकी जो कॉम्प्लेक्शन है उसके हिसाब से कौन सा कलर आपको सूट कर रहा है। थोड़े लूज कपड़े पहनने चाहिए या फिटिंग में होने चाहिए? बहुत ज़्यादा फिट नहीं होने चाहिए। इस पे बात करते हैं, कॉलर से आते हैं तो उनका बैलेंस आया हो जाएगा। बिल्कुल बिल्कुल जी, अस्सलाम वालेकुम। सर वालेकुम अस्सलाम। साईं केर पिया ॻाल्हायो? आज़म भट्टी जो ॻाल्हायां। साईं भट्टी साहब कीअं आहियो? ठीकु आहियो?
ख़ैर दुआ शुक्र तव्हां ॿुधायो साईं। साईं असां बाक़ाइदा पोजीशन असांजी सफ़ाई ज़बरदस्त आहे, ओके जी पोजीशन आहे, फिट फाट आहियूं। सभिनी महिमाननि खे सलाम ॾिजो मुंहिंजा साईं। साईं सभिनी जे तरफ़ां मां वालेकुम सलाम थो चवां। सवाल को आहे कुझु चवणु साईं चाहियो? कुझु ख़ैर जी सर। कंहिंसां ॻाल्हाइणु चाहींदो? पर तव्हांजो प्रोग्राम ॾिठो पिया तव्हांजो। वाह 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 वाह, कीअं थो लॻे? हा न साईं, माशाअल्लाह सुठो पियो लॻे। ईअं न हा हा माना प्रोग्राम खे अञा हलायूं न त हिते ई मोकिलायूं? जी साईं मां चयो प्रोग्राम अञा हले न? प्रोग्राम हले पियो साईं, तव्हांजो ॾिसूं था। वाह वाह, उहो त ॾिसो था। को सवाल आहे, कुझु पुछणु चाहियो था कंहिं महिमान खां त ॿुधायो। महिमान साईं को फनकार आहिनि कि असांजो सलाम ॾिजो। हा बिल्कुलु, अस्सलाम वालेकुम। वालेकुम। जी मां सलाम ॾेई छॾियो मां। ॿियो कंहिंखे साईं? जी साईं ॿियो को आहे को दोस्त को मिट माइट जंहिंखे सलाम ॾियणो हुजे? वॾी महिरबानी। मां चयो अलाए चवंदो चाचे तुरियल खे सलाम ॾिजो, सरवर खे सलाम, ऐं मक़सूद खे सलाम, बाबर के सलाम, सभिनी खे सलाम साईं, सभिनी के सलाम। सो बात कर रहे थे कि जी थोड़े से मतलब वो लूज कपड़े पहनने चाहिए उनको, क्योंकि वो पहले से ही अगर कोई मोटा है तो फिटिंग वाले कपड़े तो ज्यादा वो दिखाई देगा। टाइट कपड़े होंगे तो आपकी बॉडी और ज्यादा नजर आती है, आपके जो बल्जेस होते हैं वो और नजर आते हैं। तो कपड़े को थोड़ा सा लूज फिटिंग में रखें, क्योंकि अगर बहुत ज्यादा लूज पहनेंगे वो आपको और बड़ा दिखाएगा। तो परफेक्ट जो लाइन होती है ना वो आनी चाहिए। अच्छा, और उसके मुताबिक कपड़े पहनने चाहिए। सही पतली सी बहुत जो ज्यादा है, शॉर्ट नहीं पहनने चाहिए। जो स्मार्ट लड़कियां हैं उनके लिए क्या कहेंगे? ओवर स्मार्ट नहीं, जो स्मार्ट हो। नहीं ओवर स्मार्ट उनके लिए तो हर चीज़ ही वर्क करती है। सिर्फ देखना ये होता है कि कलर कौन सा उनकी कॉम्प्लेक्शन के साथ जा रहा है। बाकी डिजाइनिंग या स्टाइलिंग हर तरह की काम कर रही होती है। सही। बहुत ज़्यादा दुबले पतली जो लड़कियां होती हैं, जैसे आजकल हमारी यंगस्टर्स हैं ऑल द टाइम डाइटिंग पे लगी हुई होती हैं कि हमें 0 साइज रहना है। तो मैं ये देखती हूँ कि 0 साइज वालों के लिए भी ना कपड़े बहुत टाइट नहीं होने चाहिए। क्योंकि वो आपको और दुबला पतला दिखाएंगे। इट लुक्स लाइक मतलब एक स्टिक जैसा बंदा नजर आता है, यू नो। तो कपड़े को थोड़ा सा लूज रखें तो वो एक बैलेंस आ जाता है। सही। वैसे समर कलेक्शन अगर होनी चाहिए तो कौन से कलर्स चॉइस में होने चाहिए? समर में वैसे तो हम लाइट कलर्स रखते हैं, क्योंकि बहुत सारे ऐसे भी मैंने देखे हैं कि कलर्स का पता नहीं होता, ऐसे कलर पहन के आ जाए तो आंखों को चुभते हैं। जी बिल्कुल। समर में थोड़े हम लाइट कलर्स की तरफ जाते हैं, लाइट शेड्स की तरफ जाते हैं। अच्छे मतलब अच्छे ह्यूज हम बनाएं, लेकिन उनको बहुत भड़कता हुआ नहीं होना चाहिए। जैसे अगर हमने लेमन कलर लिया है, बेबी पिंक है, लाइट ब्लू है, मतलब ज्यादा डार्क कलर नहीं होने चाहिए, बहुत ज्यादा डार्क नहीं होने चाहिए। अगर रात का फंक्शन है, डार्क कलर मतलब पहनने से ये लगता है कि गर्मी ज्यादा ही हो गई। गर्मी ज्यादा हो रही है। बिल्कुल गर्मी ज्यादा। अगर रात का फंक्शन है फिर तो चले, फिर भी थोड़े से डार्क कलर चल जाते हैं, लेकिन डार्क एंड लाइट का कॉम्बिनेशन कर लें तो वो भी एक बेहतरीन आपको लुक दे रहा होता है। लेकिन थोड़ा सा लाइटर कलर की तरफ जाना चाहिए जब समर टाइम है। अच्छा, इस तरह से भी होता है क्या कि भाई बर्थडे है तो कोई अलग सी ड्रेस होनी चाहिए, शादी है तो अलग सी होनी चाहिए, ऐसे ही कोई इवेंट है तो अलग, मतलब हर चीज का एक अलग अलग सिलसिला होता है। बिल्कुल होता है। ये मतलब बर्थडे पार्टी में क्या पहनना चाहिए, शादी में क्या पहनना चाहिए? देखिए, शादी और बर्थडे पार्टी दो बहुत अलग अलग इवेंट्स हैं। उनके कपड़े बिल्कुल मेहंदी में अलग पहनने, मेहंदी में अलग होने चाहिए। शादी मतलब शादी के सारे फंक्शंस हैवी कपड़े पहने ही मैं देखता हूं कि कलर्स ही अलग अलग होते हैं भाई। मेहंदी का कलर, अभी आजकल तो जो स्टाइल चल रहा है, जो ट्रेंड चल रहा है, वो ये है कि आपकी पूरी एक थीम बनी हुई होती है। जैसे मेहंदी की एक थीम है तो उसमें कपड़े सबके तकरीबन एक जैसे होते हैं, या 2 कलर्स पिक कर लिए जाते हैं, उसके मुताबिक चलते हैं। फिर अगर जैसे वलीमा है या बारात है तो उनकी भी सब अलग अलग थीम होती है, उसी के मुताबिक आपका सारा डेकोरेशन हुआ होता है, तो थीम के मुताबिक चलते हैं। लेकिन बर्थडेज और शादी के कपड़ों में बहुत बड़ा एक वाज़े मतलब फ़र्क होता है, और होना भी चाहिए। जो कपड़े आप शादी में पहनते हैं वो आप बर्थडेज में कभी भी पहन के नहीं जा सकते, बिकॉज बर्थडे वो इतना वो हाई लेवल का फंक्शन नहीं होता है जितने कपड़े आप शादी में पहनेंगे वो आप बर्थडे के लिए नहीं बना सकते। सांवली सलोनी लड़कियां कौन सा कलर पहने? मीडियम ही जाएंगे, वो मीडियम ही अच्छे लगेंगे। लेकिन मीडियम में भी बिल्कुल पेल नहीं नजर आना चाहिए, मतलब एक वो खूबसूरती नजर आनी चाहिए। सही। तो कलर के ह्यूज अच्छे वाले बनाने होते हैं। जब हम डायर के पास जाते हैं, डायर को भी हम बताते हैं कि इसको कैसे कलर करना है। शेड उसका लाइट हो, कलर लाइट हो, लेकिन उसकी जो ब्राइटनेस होती है ना कपड़े में वो आ जानी चाहिए। सही। बिल्कुल पेल नहीं होना चाहिए।
जी। लेकिन तला भाई शिकायत ये है कि आप भी कर सकते हैं शिकायत, मर्दों की डिज़ाइनें नहीं बनाती है। हाँ, सब लड़कियों की खवातीन, हर चीज़ खवातीन की, हम कहाँ जाएं, हम तो ये बस वो कुर्ता पजामा पहन के घूमते रहते हैं। तो आजकल तो जेंट्स के लिए भी इतने डिजाइनर्स शर्ट हो हैं रही है। माशाल्लाह, बहुत है। आप क्यों नहीं काम करती भाई? जो भी फैशन डिजाइनर यहाँ आते हैं लड़कियों के लिए काम करती रहती है। हाँ, मैं ज्यादा लड़कियों के लिए कर रही हूँ। हमारे लिए भी कुछ होना चाहिए। चले इंशाल्लाह ना तला भाई। एक हमारी प्रेट लाइन लॉन्च हो जाए, फिर इंशाल्लाह जो नेक्स्ट है उसमें हम मर्दों के लिए भी शामिल करेंगे, आपको खुश कर देंगे, आपको भी खुश कर देंगे। सही, क्योंकि हमारा वार्डरोब बन जाएगा एक अच्छा सा। जी बिल्कुल बिल्कुल। तला भाई सहमत है मेरी बात से? आप मुत्तफिक हैं? बिल्कुल सहमत हूँ मैं आपकी बात से। वाह। और होना चाहिए, क्योंकि जेंट्स का जो आउटफिट बहुत मतलब नॉर्मली तो कुर्ता शलवार पहनते हैं, तो कुर्ता मैं देख रहा हूँ जैसे बहुत सारे ब्रांड्स आ गए, जुनैद जमशेद हो गया, उसके अलावा तारिक जमील साहब का भी अब तो आ गया, बहुत ऐसे ब्रांड्स आ रहे हैं, अच्छे हैं, उनके भी स्टाइल अच्छे हैं, लेकिन औरतों के पास एक क्रिएटिविटी अच्छी होती है, अगर वो लोग काम करें इनके ऊपर तो आई थिंक बहुत अच्छी है। चलें इंशाल्लाह इस पे भी काम करते हैं, जरूर। ये हमारी गुजारिश है आपको। बिल्कुल सर आंखों पर। वैसे तला भाई आप क्या पहनते हैं, मतलब सलवार कमीज में अभी वो यही पसंद है? मैं जो पाकिस्तानी लिबास है ज़्यादातर सलवार कमीज को प्रेफर करता हूँ, और सही, उसके अलावा पैंट शर्ट भी पहनते हैं, ओकेजन्स के ऊपर होता है। लेकिन एक ये बात है कि मर्दों को झंझट नहीं होती, मतलब वो परेशानी नहीं होती क्या पहना है भाई, ना लिया कुछ ना कुछ पहन लिया। औरतें भाई इतना सोचती हैं 2 घंटे लग जाते हैं सोचने में, तैयारी अलग होती है। यहाँ कराची में भी बिलखसूस मैं, क्योंकि खुद कराची का हूँ रहायशी, तो यहाँ पे मैंने देखा बहुत फैशन यहाँ भी बहुत इन है। जो न्यू जनरेशन है, लड़के हो पैंट शर्ट में भी बहुत मतलब फैशन देखते हैं कि इन हो, लेकिन मैं खुद क्योंकि बेसिकली एक सादा तबीयत का इंसान हूँ, तो मैं कुर्ता शलवार ही पहनता हूँ। लेकिन कराची में थोड़ा सा ये मामला है, ऐसा नहीं कि नहीं है, वो बस ये है कि वो आप जाए जैनब मार्केट जाए या तारिक रोड जाए तो आप देखें भरे पड़े हैं मेंस के। अच्छा, खवातीन में ये भी होता है अगर कोई चीज लेके आएंगी ना, किसी को दिखाएंगी भी नहीं, कि ये ना हो कि वो भी ले ले। हाँ, ये चीज तो होती है, छुपाती हैं जब तक वो खुद ना पहन ले। अगर पहन लिया किसी प्रोग्राम में या पार्टी में तो नेक्स्ट टाइम नहीं पहनेंगे। ये क्या बात हुई? देखिए ये तो है भाई, ये तो मैंने पहन लिया था। भाई देखिए, हार श्रृंगार, फैशन, स्टाइल, ये सारा औरतों का हक होता है। हक होता है, लेकिन वो मर्दों की जेब से पूछे आप भाई ये पहन लिया था, भाई एक कुर्ता पहना है, पहन लो दोबारा। नहीं वो फलाना ने देख लिया था, अब वो मुझे टोकेगी। आज तो ये टाइम है कि औरतें खुद भी अर्निंग कर रही होती है, वो चाहे किसी भी तरह से कर रही हो, ऑफिस में काम कर रही हैं, टीचर्स हैं, किसी और फील्ड में काम कर रही हैं, और कुछ खवातीन हमारी माशाल्लाह ऐसी भी हैं कि जो घर से बाहर जाके काम नहीं कर रही, घरों में ही बैठ के कुछ ना कुछ कर रही होती हैं, तो उनकी अपनी अर्निंग्स होती है। इसलिए आई डोंट थिंक कि मर्दों की जेब पर ही हमला होता है ऑल द टाइम। चलें, ये भी अच्छी बात बता दी आपने कि कम से कम थोड़ा सा टेंशन रिलीज हो गया कि भाई खुद भी कर लेती हैं। सही बात करती हैं आज खवातीन, सही बात है। अॼु तव्हांजे फैशन जी ॾाढी तारीफ़ थिए पई है, अगरि महिमान बि चवनि पिया। सो ही जेको बर्थ थियल आहे इहो वतो अथव किथां, या पाण बि कंदा आहियो? न वतो आहे। अच्छा, पाण भला सिखिया आहियो? छो त ॻोठाणियूं औरतूं आउं ॾिसंदो आहियां त पाण बि ट्रोपो ॾेई वेंदियूं आहिनि। सर ट्रोपो त कोन ॾींदा आहियूं, बस इहो ई सिखियो आहे, ॻाइण माना बर्थो आर भरींदियूं आहिनि, कुझु न कुझु कंदियूं आहिनि। न इहो न कंदी माना तव्हां ठहियल ठुकियल ते, माना जेको ठही मिले, मानी बि ठही मिले, कपिड़ा बि ठही मिलनि, पाण कुझु न आहे करिणो। न बस पाण कुझु न आहे, तव्हांखे ॻाइणो पवंदो आख़िर में पाण। ॻाईंदसि मां पाण। ईअं वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में आया, बहुत शुक्रिया अलमासी, आप प्रोग्राम में आई। तला भाई आपका बहुत शुक्रिया, बहुत अच्छा लगा बात करके। मोहरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां साथ ॾिनो। सो आख़िर में तव्हां खां हिकिड़ो सुठो कलाम अञा ॿुधाईंदासीं। प्रोग्राम हिते पूरो थिए थो, पर इन खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेका दवा आहे, हीअ जेको शरबत आहे, जेको सीरप आहे, हिन जो नालो आहे अल्सवेना। ॾाढो ज़बरदस्त आहे, हीअ तेज़ाबियत ख़तमु कंदो आहे, जेका सीने जी जलन हूंदी आहे उहा ख़तमु कंदो आहे। मैदे जी तकलीफ़ जिन दोस्तनि खे आहे, परेशान रहंदा आहिनि, यार मानी बानी बि नथी वणे, यार मैदे जी तकलीफ़ आहे, यार हीअ मां न खाईंदुसि छो त हिन में हेवी तमामु घणा मिर्च विधियल आहिनि, या हीअ जेको आहे स्पाइसी खाधो आहे। सो उन्हनि सभिनी दोस्तनि जे लाइ हिकिड़ो अर्ज़ु आहे, बल्कि हिकिड़ी दवा आहे, हिकिड़ो सीरप आहे, उहो मां तव्हांखे ॾेखारियां थो। हिन जो नालो आहे अल्सवेना, जेका लासानी वारनि हीअ मार्केट में आंदी आहे। लासानी जा हूअं त खोड़ सारा प्रोडक्ट आहिनि, मुख़्तलिफ़ सीरप आहिनि, मुख़्तलिफ़ मर्ज़नि ते लॻण वारा क्रीम्स बि उन्हनि जूं आहिनि, पर हीअ दवा हिन वक़्तु जेका तव्हांजे लाइ, खोड़ सारा दोस्त चवंदा आहिनि साईं का न का शइ असांखे ॿुधाईंदा कयो प्रोग्राम में, जेका असांजे फ़ाइदे जी हुजे। फ़ाइदे जी ॻाल्हि इहा आहे त हीअ तेज़ाबियत ख़तमु करे थी, ऐं जेको निज़ाम आहे, हज़म वारो निज़ाम आहे, हाज़मो नथो थिए, त उन्हनि जे लाइ बि बहितरीनु आहे। ऐं ख़ुसूसन मैदे जी तकलीफ़, अल्सर जिन खे थींदो आहे उन्हनि जे लाइ बि फ़ाइदेमंद आहे। मैदे में ज़ख़्म हूंदा आहिनि त उन्हनि जे लाइ बि फ़ाइदेमंद आहे। अल्सवेना हिन जो नालो आहे। सो हीअ मैदे जो दर्द ख़तमु करे थो, तेज़ाबियत ख़तमु करे थो। सो तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पए। सो हिते असां अॼोको प्रोग्राम पूरो कयूं था, मोकिलाणी कयूं था। मोकिलाणी कहिड़ी हयाती हूंदी त वरी मिलंदासीं पिया,
सो जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु आहियूं, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह भाई।